साईं मुंहिंजा हीअ कहाणी आहे हिकु बादशाह जी। बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर हीअ ज़मीन जी टुकरी जो बादशाह हुजे। पोइ बादशाह खे 4 ज़ालूं हुजनि, पर औलाद हिक मां बि कोन पिए थिए त परेशान हालत में वेठो हुजे। पोइ हिकिड़ो फ़क़ीर उते आयो, अचे सदा आई त अलाह जे नाले ते खेर जो। त बादशाह खे परेशान ॾिठईं त बादशाह को अची पुछा कि बादशाह सलामत ॾे हवाल, भला परेशान था तव्हां सम्झ में अचो। बादशाह सलामत खे चयुसि त इहो ॻाल्हि फ़क़ीर न पुछ, तूं पंहिंजो खेर वठी पंहिंजे राह सां रवानो थी। चई फ़क़ीर पुछा कि बादशाह सलामत ते बि पंहिंजो हवाल ॾियो, भला जे मुंहिंजे वस जी ॻाल्हि हूंदी त मां तव्हांजो मसइलो माना हल कयां। त बादशाह सलामत चयो त मां 4 शादियूं कयूं पर औलाद हिक मां बि कोन थी थिए। चवां थो त को न को हुजे मुंहिंजी हिन हुकूमत हलाए, मुंहिंजी बादशाही हलाए, को त वारस हुजे न, इन टेंशन में वेठो आहियां। फ़क़ीर चवंदी बादशाह सलामत तोखे औलाद थींदी? चइनी माइन में औलाद थींदई। पोइ हिकिड़ीअ मां पुटु ॼमंदी, बाक़ी ॿियुनि मां जेकी शइ ॼमाई बाक़ी औलाद थींदई, पर ज़ालूं 4 ई मरी वेंदई। वरी तोखे शादी न आहे करणी, जे इहो वाइदो करें त मां तोखे औलाद वठी ॾियां। बादशाह सोचियो त बणा पुट जी ओलो ॾिसंदुमि पंहिंजो। सो हाणे मुंहिंजी अलाए हयाती अलाए छा आहे, हेतिरी ज़िंदगी अधु ॾेई वियो आहियां, हाणे ॿी शादी ज़रूरत न पई थी, वायूं वयूं त बि ख़ैरु आहे, पर पुटु त ईंदो न। बादशाह हिन सां वाइदो कयो। पोइ उन हिकु फ़क़ीर जेको आहे उनखे गज़ ॾिनो। पोइ हिन खे चयईं त वञ हिन अंबनि में हणो, कहिड़े बि अंब में हणो, उन मां 4 अंब किरंदई, 4 अंब वञी 4 ज़ालुनि खे अंब ॾे। पोइ पाण हिसाब सां औलाद थींदे, पर थींदी हिकिड़ीअ मां पुटु। साईं फ़क़ीर चयूं हिन खे हलियो वियो, हीअ वञी गज़ हयो त वञी 4 अंब किरिया, वञी घर वारनि सभिनी खे ॾिनई अंब। त कुदरत मुंहिंजे अलाह जी सभिनी खे पंहिंजे हिसाब सां पेट थियो। सो हिकिड़ीअ खे ॼाओ नांग। सो नांग जो ॼाओ त उहो नांग त हाणे जंग जो जानवर थियो, उहो केतिरा ॾींहं थो रहे। उहो जो थोरो वॾड़ो थियो त अञा घुमण फिरण जेतिरो त उहा घर वारी हिन जी गुज़ारे वई। नांग त वते झंग फिरंदो हेॾे घुमंदो फिरंदो। सो वरी ॿीअ खे ॼाओ तोतो। तोतो जो ॼाओ त उहा बि घर वारीअ खे थोरो तोतो जवान थियो त उहा घर वारी बि गुज़ारेसि। वरी आख़िरीअ में हिकिड़ीअ ॿीअ में ॼाओ, वरी 3 में वरी ॼाओ गाबो। 3 खे गाबो जो ॼाओ त उहा बि गाबो बि कुझु जवानड़ो थियो, जंग में हेॾे होॾे चढ़णु हलियो वेंदो त उहा बि ज़ाल मरी वियसि। आख़िरी 4 खे ॼाओ त पुटु। पोइ उन खां पुटु ॼाओसि जंहिंजो नालो रखियईं हमज़ो। पोइ उहो पुटु ॼाओसि। पोइ बादशाह जी उहा ज़ाल बि मरी वई। पोइ बादशाह जे हिसाब सां नौकर चाकर बाक़ी ॿिया त खणी तोतो जेको हुयो त उहो पिंजरे में वाड़े फिटी कयो, बाक़ी गाबो झंग जो जानवर ऐं नांग त उहो हलिया विया वतन ॿिया खाईंदा पीअंदा पंहिंजे हिसाब सां। हिन बादशाह खे 4 इहे पुट ॼावा, सम्झि हिकिड़ो सिर्फ़ु पुटु, बाक़ी ॿिया जेका इहे जानवर ॼावसि। सो हिन बादशाह जो ईअं वक़्तु हलियो पिए। पोइ बादशाह खे नौकर चाकर ॿाहिरियां वज़ीर जेका बि अचनि पिया, हिन खे बादशाह खे चवनि पिया बादशाह सलामत तुंहिंजी हवेली जेकी आहे त ॿारनि सां नथी ठहे, नौकरनि सां, तूं शादी कर। चयो मां वाइदो कयो हुन खां फ़क़ीर सां, सो मां शादी न कंदुमि। पर हिकिड़ो को प्यारो दोस्त आयुसि। पोइ उन हिन खे इलाज मिनथू कया, बादशाह खे मञाए वियो। बादशाह खणी शादी कई। हाणे बादशाह शादी कई त छोकिरो हिन जो जवान थी वियो। सो उहो तीर जे वॾो माहिर हो, जाके शइ खे तीर हणे पियो उहा शइ मारींदो, शौक़ु शिकार जो ॾाढो आदी हो। पोइ तारीख़ इहो तीर कमान खणी वेंदो, पोइ शिकार करे ईंदो। पोइ जेकी हुनजी वेगी माउ आई, बादशाह परिणियो, पोइ उन खे तारीख़ ई मारे शिकार करे उन खे अची ॾींदो, उहा रंधींदी, हिन खे बि खाराईंदी, पाण बि खाईंदी। पोइ हाणे ॿाराणो ख़्यालु हो, अञा एॾो जवान बि न थियो। पोइ हिकु ॼाणे ॿार रांदि पिया खेॾनि, हे वञी उन ॿारनि सां रांदि खेॾणु शुरू थियो, वेही रहियो वञी, हे उन ॾींहुं शिकार करे कोन आयो। सो हाणे बादशाह जी जेकी ॿी वेगी माउ आयसि, उन चयसि त शिकार छो न करे आई, भला अॼु बुख लॻी आहे। चई त हीअं रांदि पे हली सॉरी यार लफ़्ज़ ख़राबु इहो। सो बादशाह जी जेकी ज़ाल हुई हिन जी वेगी माउ, सो उहा हिन ते नाराज़ थी वई। पोइ हिन खे मानी न ॾिनई। सो हिन खे ॾिनई जेको छाण न थींदो अटे वारो, उहो हिन खे पचाए ॾिनई। हाणे शी छाण हिन कीअं हले, बादशाही ॿार हिन सम्झ में ॻाल्हि न आई। हिन चयो त मां छाण न खाईंदुमि। हिन चयो जेसि ताईं शिकार न करे ईंदे होसि ताईं इहो ई मिलंदो ई, जंहिं ॾींहुं शिकार करे आई उन ॾींहुं तोखे मानी पचाए ॾिनमि। हाणे हूअ बि ज़िद ते हुजे ऐं हिन खे बि ज़िद वठी वियो। हे बि बादशाही ॿार हो, सो दादलो हुयो, एतिरा ॾींहं का छिड़ब न सठी आई।
सो इन ॻाल्हि ते हे बि मटिजी पियो त मां बि शिकार न करींदुमि। हे जॾहिं बि वञे तॾहिं शिकार न करे अचे। पोइ हिन शिकार जे पचरे फिटी करे हिन वाइदो करे छॾियो। पोइ अचे हीअ साॻियो ई कमु हुजेसि, हीअ शाण अची ॾिएसि, डेली शाण ॾिएसि। पोइ उनजी भेण बि हुयसि उन जी माउ मां, जेकी वेॻीअ मां वेॻी भेण हुअसि। पोइ उनखे ॾाढो हिन जो हया थींदो त अधे खे कंहिं महिल उहा मानी खणी ॾींदी हुअसि। पोइ आहिस्ते आहिस्ते वरी हुनजी माउ एॾी ज़ुल्मणी चई कॾहिं इहो मानी छोकिरो खाईंदो त इहो शिकार मुंहिंजे न करे ईंदो, जेकॾहिं 2 टे ॾींहं बुख ॾिसंदो ज़रूरु शिकार करे ईंदो, हिनखे इन मां आट मां लाहियां। सो उहा भेण मानी खणी वञे, आहिस्ते आहिस्ते उन भेण जी बि हिन मानी बंदि कराए छॾी। त हुनखे बि चवणु लॻी तोखे मानी ॾींदुमि, तूं भाउ खे मानी ॾींदी आहे। सो हिन जो कमु ॾाढो वक़्तु ॾुखियो पियो हले। सो हुन छोकिरे छो थियो आहे हमजे सोचियो त हाणे कीअं मसइलो थिए। हिकिड़े ॾींहं जी पासे ते वञी अचे रोअणु लॻो, ॾाढो रुनई पियल आहे। साईं खे अर्ज़ु कंदल आहे, साईं मुंहिंजी माउ न मारियां त मुंहिंजो अन्न पाणी छो बंदि थियां। वेॻी माउ ॾिनी, हाणे अन्न पाणी बंदि कयो अथई, मर्दीअ जी मालिकण शाण पई थी पचाए ॾिए। सो इन ॾुख में वेठो हुजे त भाउ जेको गाबो हुयुसि उहो घुमी फिरी अचे भाउ जे अॻो ॾाढो ॾिठईं त बणाए मूं वारो भाउ रोए थो पियो। ख़बर सभिनि खे हुई त असांजा भाउ कहिड़ा आहिनि। सो हाणे उहो जो वेझो आहे त भाउ खे परेशान थी अचे, भाउ खां पुछा कयईं त ॾे हवालु छा मसइलो आहे। चई हाणे तोखे कहिड़ो हवालु ॾियां, तूं जानवर, तूं मुंहिंजी कहिड़ी फ़ाइदे जी ॻाल्हि कंदे। चई न साईं, ॿई भाइर ऐं सगा न आहियूं, खणी वेॻा ई आहियूं, पर भाइर त आहियूं, रत त साॻी आहे न। सो हिन गाबे सां सॼो हवालु कयो त हीअं हिन लाइ शिकार कोन करे खणी आयुमि अमड़ निंडीअ लाइ। सो हाणे उन सॼो मानी मुंहिंजी बंदि कई आहे। सो अन्न जी कणिक जी मानी त मां ॾिठी कोन्हे, इहो शाण पियो थो खावां। सो मूंसां हीअ वेदन आहे। हिन सोचियो अॼु खोड़ ॾींहं थिया आहिनि बुख थी आहे। हिन बादशाह जो उन गाबे सोचियो चइरा हाणे हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुध, पर इहा ॻाल्हि राज़ में रखंदे त मां तोसां कंदुमि, न त न कंदुमि। हिन चयो त तोखे ख़बर आहे, मूंखे ख़बर राज़ में रहंदी। चइनि हिकिड़े पासे ॾांहुं धूणो ॾींदे त कुटीअ जो वटो किरंदो, ॿिए पासे ॾांहुं धूणो ॾींदे त पाणीअ जो किरंदो, पाणीअ जो जग किरंदो। सो हिकिड़े पासे ॾांहुं कुटी किरंदी हुअसि, ॿिए पासे ॾांहुं पाणी। पोइ उन भाउ जे हिसाब सां चवंदो त हे गेबी हिसाब आहे, तूं इन राज़ खे छॾु, तूं बाक़ी इहा राज़ कंहिंखे न ॿुधाइजांइ। पोइ हे कुटी बि खाईंदो, उहो पाणीअ जो ढुक पीअंदो। हीउ बाक़ाइदे छोकिरो 5-6 ॾींहंनि में ॻाढ़ो थी पियो, कुटी जेको खाए पियो ॻाढ़ो थी पियो। हिन माउ ॾिठो बणा हिन जी मानी बंदि कई अथमि, ते बि हिन में को फ़र्क़ु ई न पियो, अञा बि रहंदो ॻाढ़ो थी वियो आहे। हिन खे सम्झ में ॻाल्हि न पई अचे। पोइ हिन चयो त हाणे हिन जो पीछो कयां, छा हिन जो मसइलो आहे जो हे एतिरो सुर में थी वियो, छोकिरो डुबरो थींदो वञे पियो। पोइ हाणे हिन चयो त हाणे ॿिए कंहिंखे बि राज़ हे न ॿुधाईंदो, न कंहिंखे ख़बर पवंदी। हीअ भेण प्यारी अथसि जेकी मानी खणाईंदी हुअसि, मुंहिंजी धीउ। सो उन खे चई त अमां हिन भाउ जे कढ वञ त भाणे ॾिसां थी त ॾींहं ॾींहुं मटिबो थो वञे। सो को न को मसइलो आहे, हिनखे केरु थो एतिरी मालिकी करे जो हे ॻाढ़ो थींदो थो वञे। हिनखे माउ खे धीउ न पई मञे। पोइ नेठि धीउ खे चई त वञ कहिड़ी बि हालत में हिनखे ॾाढो कुट ॾिनई, वञी भाउ सां गॾाए मोकिलियईं त वञेसि गॾी। हिकिड़े ॾींहुं भाउ जे कढ लॻी पई, हलंदी हलंदी अचे भाउ जे वेझो वेठी। हाणे साईं भाउ माउ जो हिनखे मार ॾिनी त भाउ सां ॾुख जूं ॻाल्हियूं कयईं, रोए पई वेठी भाउ जे गोॾे ते। भाउ हिनखे आतारे आतारे निंड कराए। हिनखे चयो त हाणे भाउ सोचियो त वञा जे अमड़ जी हीअ आहे त खणी मुंहिंजी हमदर्द, पर अमड़ हिनखे मारींदी। वरी यार सॼी हिन कुटी वारे बारे में अधे जो राज़ जी ख़बर पवंदी त वॾो मसइलो कंदी अमड़। सो हिनखे आतारे आतारे सुम्हारे आई। गाबो जो आयो त गाबे चयो त भला चई त हीअ भेण सुती पई आहे, पर हिनखे राज़ जी ख़बर न पए। पोइ साॻियो हिन गाबे खे कंध जो लोॾायो त हिकिड़े पासे ॾांहुं कुटीअ जो वटो आयुसि, ॿिए ॾोंहुं पाणी। हिन खाई पंहिंजे हिसाब सां ड्रॉ कयो, हूअ हुते गोॾे ते निंड पई आहे। हिन खाई पी जंहिंमहिल ड्रॉ जो कयो त भाउ जा चप सण ॿाहिरि ॾिनसि। भेण पुछा की अदा छा खाधोई? चई अदा कुझु बि न भेण खे चई सो अमड़ ईंदी आहे, सो अची मूंखे खीरु पीआरे वेंदी आहे, इन करे हिते वेठो हूंदो आहियां मां। हिन भेण सां हक़ीक़त हिन न कई। हीअ मोटी वई माउ खे चई मूंखे का ख़बर ई न पई। चई त अमड़ ईंदी आहे त उहा खीरु पीआरे वेंदी आहे। रहंदो हुन कुराड़ीअ चयो त बणाए जेका मुआ आहिनि, जेका रूह आहिनि, उहे सवा भितो वठंदा आहिनि या ॾियण ईंदा आहिनि। अची धीउ खे कुटणु लॻी वरी। चई हाणे कहिड़ी बि हालत में इहो राज़ मूंखे सुबुह ताईं न ॻोल्हे ॾिनी त पोइ ॾिसंदुमि तोखे मां। हाणे साईं मजबूर थी पई, हिन भाउ जे कढ लॻी, पर हिन बि ॾाढो नटायो। माना भेण मुंहिंजे कढ न अचे, राज़ जी ख़बर पइजी न त पोइ मसइलो थी पवंदो। पोइ हिनखे निंड बि न पई वठे। हिन कोशिशि वॾी कई, पर हाणे कीअं मसइलो थिए। गाबो बि ॾिठी त भणा अचे थो पियो। हिन चयो त हाणे हिकु कम सां वाइदो करिणो पवंदी। भेण खे चई सो हाणे मां राज़ ॿुधाईंदोमांइ, पर अम्मा सां न ॻाल्हि कंदी आहे।
हिन चयो न मां कोन कंदुमि पर हुई त हुन जी जाजूस छॾ लॻई न सो जीअं गाबो आयो हिन भाउ खे चयो त अदा हाणे हीअ हिकु तोखे ख़बर ॿी मूंखे ख़बर ॿी हिन भेण खे ख़बर हीअ अहिड़ो ॻाल्हि न कंदी कंहिंसां बि हिन जो सही आहे तुंहिंजी ज़बान एतबार आहे भई मूंखे नथो लॻे हुनखे त ग़ैबी इल्मु हुयो वॾो हुन गाबे खे अलाह सां कुदरत जे चकर हुयो पोइ हिन खे ख़बर सॼी अॻे पए पई पोइ हिन गाबे हिन जे साम्हूं कुटीअ जो पटो ऐं पाणी कढियो त हिननि ॿिन्हिनि भेण भाउ जो खाधो पोइ छोकिरीअ जा नीअं जेका हुया तो वॾा गिरोह जीअं कुटीअ विधो न कुटी हुन नीअनि में घिरी वई हुअसि पोइ माउ जो मोटी आई त हिन ॾाढो लिकायो पर माउ खे ख़बर पइजी वई त ज़रूरु का ॻाल्हि आहे तूं नथी नसे अची हिन खे कुटणु चालू कयईं पोइ हिन नेठि हिन खे ॾसियो चई छा मसइलो आहे पोइ हिन चयो त भला कैंची खणी आहे तोखे मां कढी ॾेखारियां पोइ नीअनि मां हिन खे कुटी जो कढी ॾेखारियईंसि त हुन कुटीअ खे अहिड़ी ख़ुशबू हुई जो उहा भोर बि ज़ोरी खाधी में वञे हुनजी माउ चई हे मसइलो कीअं आहे चई हे गाबो जेको आहे न गाबे जे सिंगनि मां इहो सभु कुझु थिए सो इन खे हितां थो खाधो मिले सो इन करे इहो अहिड़ो थींदो थो वञे पोइ साईं हाणे इन खे राज़ जी ख़बर पइजी वई पोइ हाणे हिन अहिड़ो कमु कयो हुननि जी वेगी माउ हाणे हिन सोचियो त बणा ही पैसा ॾिनई की हकीमनि खे के डॉक्टरनि खे के यूनाननि खे चई त तव्हां हाणे मुंहिंजे मुड़ुस खे इहो अञा पुॼो तुंहिंजी ज़ाल खे पेट में सूरु पियो आहे पर इहो गाबो जेको आहे न इहा जहिड़ा बुकियूं रंधे खाराईंदे त इहा सही थी वेंदी सही यूनानी आया जाम हकीम आया वॾा वॾा ॾिसी हिन खे चेक करे चयूं बादशाह खे बादशाह सलामत तुंहिंजी ज़ाल अनक़रीब आहे सो हाणे इहा त मरी वेंदई जेकॾहिं हिकिड़ो कमु करे त पोइ त इहा बची वेंदी ॿुधायो बादशाह अचे त ॿुधायो त कहिड़ो कमु आहे इहो गाबो जेको फिरंदो अचे थो इनखे कोई इन जा जहिड़ा बुकियूं खाराईंदे त हीअ सही थी वेंदी बादशाह सोचियो त इहो त मुंहिंजो पुटु आहे चए पुटु आहे ॿियनि वज़ीरनि नौकरनि चयोसि अबा पुटु आहे ज़ाल खां वधीक त न अथई पुटु प्यारो हू आहे हिकु जानवर खे तूं छा कंदी हू झंग में जानवर आहे वते त चवंदो इहो जानवरनि जो कमु इहो आहे कंहिंजी कुर्बानी ईंदा मथां ॾींदा सो तूं इहो कमु कर ज़ाल जे मथां इहो कुर्बान कर हाणे त बादशाह मजबूर थी पियो हाणे चवे पियो वज़ीर खे वज़ीर मां न ॾिसां त अॻे कोई वञो इन जहिड़ा बुकियूं भली मुंहिंजी घर वारीअ खारायो पर मां आखी न ॾिसां पंहिंजे पुट खे कोन थी तव्हांखे इहा सही ॻाल्हि वञी ख़बर पइजी वई हुनखे भाउ खे त भाउ वञी भाउ सां हवालु कयो अदा हाणे हीउ मसइलो हीअं थो थिए पर हाणे गाबे सोचियो त हाणे मसइलो चई वॾो आहे पर हाणे मुंहिंजी हिकिड़ी सलाह वठि मां ताक़त में घणो आहियां इन्हनि वज़ीरनि नौकरनि खां कोन झलबुमि पर हाणे जंहिं महिल ॾिसंदे त तूं अचेंदो पियो पोइ तूं अहिड़ो कमु कजांइ खाक जो थाल भरियो अचिजांइ पोइ उहो खाक जो थाल भरे ऐं सभिनी नौकरनि खे चइजांइ मुंहिंजो भाउ आहे सो इनखे मां कोन हुअमि तव्हां खां न कुसंदो पोइ तूं ईंदे मां ठरी बीहंदुमि तूं काती मथां रखजांइ ऐं मां भुल छॾींदुमि उहो थाल जो हारे मथे जो धूड़ उॾंदी उन धूड़ में असां माण्हू लटिजी वेंदा अंधा थी वेंदा पोइ मां तोखे खयूं हीअ बादशाही छॾियूं हलिया वेंदासीं चई सही आहे अदा पोइ त इहो ॻाल्हि भली आहे पर हीअ बादशाही छॾियूं असांखे उअं ई ज़ुल्म हिते घणो आहे सो इहा त कमु कयूं पोइ साईं हाणे हिनखे थाल भरियूं आयो हिननि को वज़ीरनि को नौकरनि को कोन पियो झलिजे हिन भाउ ॾिठो भाउ चयो त इनखे मां ई झलींदुमि मां ई सिर ॾींदुमि मुंहिंजो भाउ आहे तव्हां को हीअ न सिर ईंदी वज़ीर नौकरनि चयो त इहा त भली ॻाल्हि आहे जे तूं सिर थो ॾींहुं त सही आहे हिनखे काती ॾिननि हे थाल जीअं रखियूं वेठो अॻियों तीअं जीअं सां हुनजी काती मथो रखी अलाह अकबर वारी तकबीर हणण खां अॻु ई हिन खणी टप जो ॾिनो गाबे उहो थाल जो मथे किरियो सॼे मुल्क में अखियुनि में पइजी वई जेका नौकर हुया उन्हनि जे में हे भार चढ़ियो उॾारणो हलियो वियो हुनखे त के बि इल्मु हुयो हू उॾे पियो गाबो उॾी भाउ खे खणी हिकिड़े के जंगल में लाथई उते हिननि जी राश चालू थी वई हाणे उते न हिननि जो को मिट न अज़ीज़ न कुझु बि न हे घुमण फिरण पिया पंहिंजे हिसाब सां भाउ गाबे चयो हिनखे अदा हीअ जेकी चौथी उतर वारी कुंड आहे इन ते घुम फिर बाक़ी हे जेके टे कुंड इन्हनि न कॾहिं बि न वञिजांइ हिनखे भाउ झलियो सही हिनखे खाधो उन भाउ में मिले पियो सो हाणे हीउ घुमंदो फिरंदो वते पियो हू चरंदो खाईंदो वते पियो हिन जेकी उहा कुंड भाउ चयोसि उहा घुमी घुमी बोर थियो चई भला वञा हीअ ॿी कुंड ॾे जेकी अधे झलियो आहे वियो हिकिड़ी कुंड ॾे ॾिठे त हिकिड़ियूं परियूं न सो तलाउ में विझनि थी पियूं परियूं जो हिन ॾिठो परियूं हिनखे ॾिठो सो परियूं खिलण लॻियूं अड़े इंसान जो बचिड़ो हिन जो परियूं ॾिठो परिंदे हिकिड़े ते मस्तु थी पियो परियुनि सोचियो हाणे हिनखे हिकिड़े भोग कयो
त इहो हिनखे अहिड़ो मां जादू हणां हीउ तोतो थी वञे, मां बाज़ थी वञा, हिनजे कढ लॻी वञा। ॿी हिकिड़े चयो त मां हिनखे अहिड़ो जादू हणां सो हिनखे पुतलो बणाए छॾियां, पाण सां खयूं वता। हिकिड़े चयो अड़े पुतलो नथा बणायोसि, हाणे हिनखे अहिड़ो कमु था कयूं, हिनखे गॾो था कयूं। हीउ गॾो हिते चरंदो घुमंदो फिरंदो, तारीख़ ईंदी असांजो दीदार त कंदो पियो न, भला ख़ुशि त रहंदो न। हिकिड़े इन चवण वठी सभिनि हिनखे गॾो करे छॾियो। हाणे त हीउ गॾो थी वियो, हीउ खिल में पंहिंजे हिसाब सां तड़ कयूं, हली वियूं। हाणे हीउ वापसि अचियो, जंहिं महिल भाउ गाबो जो आयो ॾिठे त पंहिंजी जॻह ते अधो कोन्हे को, हिनखे ॾाढो ॻोल्हियईं सॼे हेॾो होॾो, ॾिठे त बणा गॾो पियो अचे। हिनखे गेबी इल्मु हुयो, हिनखे ख़बर पई त गॾो ई मुंहिंजो भाउ आहे। हिन वञी हिनखे जादू जे हिसाब सां हिन मथां वञी छा वञा त पंहिंजे हिसाब सां हईं तले छा त पाणे सही थी वियो। हिनखे बि इल्मु हुयो, हिनखे भाउ खे साॻे रूप में आंदई, गॾो मूं इंसान कीअं त भाउ खां हवाल पुछिया कीअं, भाउ से चए पियो त फलाणी मूंखे परी पसंदि अचे आहे, मूंखे परणाए, न त मां मुंहिंजे कहिड़ी कम जी हयाती आहे, तूं बाबो बि वियो, अमड़ बि वई हली, तूं भाउ आहे, तोखां सवाइ ॿियो केरु परणाईंदो, मूंखे परणाए। हिन चयोसि हाणे हिकु कमु सलाह वठि मुंहिंजी। गाबे चयोसि जीअं परीअ ते आशिक़ु आहीं, तूं वञ छाको ॾियासि तोखे मां हीअ शइ हिकिड़ी जादू थो ॾियां, सो तूं हलंदो, तोखे हिकिड़ी शइ मां मुंडी ॾियां थो पढ़ी, सो इहा मुंडी अहिड़ो कमु कर, तूं इहा मुंडी पाण में पायूं वटि, तोखे को बि केॾो बि जादू हणंदी तो ते असर ई न कंदो। पोइ तूं हुननि जे लटनि जे मथां वेही रहिजांइ, ॿियुनि परियुनि सभिनी खे लटा ॾिजांइ, पर उन खे न ॾिजांइ जिते तूं आशिक़ु आहे। पोइ सही हाणे हीउ वियो उते, हिननि चयो त मां तोतो थी कयांसि जादू, हिन ते हिन जादू असर ई न कयो, हिननि वॾा वस कया पंहिंजे हिसाब सां, पर हिनखे को फ़र्क़ु ई कोन पियो। हीउ से लटनि ते चढ़ी वेही रहियो, सभिनि खे नंबर वार लटा ॾींदो वञे पियो, आख़िर जंहिं ते आशिक़ु हुयो उनखे हिन लटा न ॾिना। हिनखे पंहिंजो जेको पोतड़ो हुयुसि पंहिंजे हिसाब सां टुवाल लटो, उहो हिनखे उछल ॾिनई, हिन खां वाइदो इक़रार वरितई त पोइ हीअ निकिरी आई। पोइ हिनखे जेकी मुंडी हुई उन मुंडीअ जो हिनखे निशान लटनि ते हणी ऐं पोइ ॾिनईसि, हीअ अञा अधु मंज़िल ते परनि सां उॾी कोन त हिनजे परनि खे बाहि लॻी वई। परनि खे बाहि जो लॻी वई, अची हेठि किरी, ॾिठईं त बणा हाणे त मुंहिंजा पर बि सड़ी विया, कॾहिं ज़िंदगी में जंगल में काॾे मां रही बि न आहियां, असां परनि जे ज़ोर ते उॾंदियूं घुमंदियूं फिरंदियूं आहियूं, हिते त जानवर मूंखे खाई वेंदा, हाणे इहो मसइलो कया अथई इंसानो सवाइ ॿियो मूंखे कोई बचाए नथो सघे। अचे हिनजे कढ लॻी ऐं हीउ वते पोइ नाटक कयूं, हिनखे त ख़बर ई भाउ ॾसियो त हीअं मसइलो थींदुसि। पोइ हीउ सुर कोन पियो करेसि, पोइ हिनजे ॾाढो वीचारी कढ लॻी। पोइ हलंदे हलंदे वञी साॻे भाउ वटि वठी आयसि। पोइ भाउ जे अॻियां सॼो हवालु कयईं त हीअ तूं वरी भाॼई, सो भाउ ॾाढो ख़ुशि थियो, हिननि ॿिन्हिनि जी शादी कराए छॾी। पोइ हाणे हीअ उते रहनि पियूं, परियूं ईंदियूं हिननि सां मिलण, पर हीउ ॾाढो ख़ुशि हुया। पोइ हाणे साईं 2 कुंडूं त घुमी बेज़ार थियो, हाणे चए पियो त 3 कुंड ॾे वञा। हाणे 3 कुंड ॾे, हाणे हे ज़ाल सां बि हवालु न पियो करे त को भाउ झलियो आहे, हाणे ज़ाल ई पाण ॿई निकिरी पिया कुंड ते घुमण लाइ। हलंदा होकारींदा वञनि पिया, हिकिड़ो ॾिठो तलाउ आहे, उन तलाउ ते हीअ ॿई विंझण लाइ लही पिया, ज़ाल मुड़ुसु ॿई जो लथी विंझनि पिया। हे जो हिन जो टुॿी हईं, अंदरि हिकिड़ो अज़ख़ुदी हिनजे हथ में लाल अची वियो। बादशाह ॿार जो कढो, शहज़ादीअ जो ॾिठो, भड़ा हीउ लाल काॾों आयो, कीअं आयो, अचे हीअ ॿई ज़ाल मुड़ुस ॻोल्हण लॻा, हिननि खे 3-4 लाल उतां हथ आया। हे मोटी अची भाउ खे हवालु कयूं त हीअं असांखे लाल हथ आया न, सो हिन चयो त हाणे हेॾे न वञजांइ, ॿिए वारे भाउ खे झलियईं, सो कहिड़ी बि हालत में झलियाईं थोई। सही कोन मुड़ियो, हिनखे इहा दिलि में ॻाल्हि हुई त इहे लाल अचनि काथूं था। इन सोच वीचार में हुजे, पोइ निकिरी पियो साॻे तलाउ ते, उन तलाउ जे वटि ॾींदो हलंदो हिकिड़ी हिनखे मलात नज़र आई, उन मां हीउ पाणी अचे पियो, सॼो नज़ारो उन मां अचे पियो। हीउ कहिड़ी बि हालत में उतां टपी अंदरि थो वञे त हिकिड़ी शहज़ादी आहे, जंहिंजी धड़ मथे लड़के थो पियो ऐं बेट ते पलंग पियो अथसि, धड़ ऐं मुंडी लड़के थी पई। हाणे जेको धड़ हुयो, जंहिंमां जेको बि हुन वांगुरु उहो पियो हो, बाक़ी मुंडीअ में जेको बि पाणी किरे पियो उहो लाल थींदो वञे पियो, साॻियो नदीअ में गॾिजे पियो। हिन सॼो इहो नज़ारो ॾिसी मोटी आयो वापसि, अची भाउ खे सॼो हवालु कयईं त मां हीउ मंज़र ॾिसी आयुमि, सो हीउ मसइलो हुयो। भाउ चयो तोखे झलियो बि हुयुमि, न मुड़े न तूं वरी बि विहे न, अधे चयो त मूंखे नथी सरी, सो मां वियुमि ॾिसणु, हीउ मंज़र ॾिसी आयुमि, सोची हाणे ॾिसी पिया आयो आहियां, तूं हेॾो कमु बि करे आयो आहियां, हाणे इन सां मसइलो छा हो इहो तूं सुञातो ई कोन, ॼाणियो ई? चए न मां इहो त कोन मसइलो हल कयो। चए हाणे ॿिए वारे वञजांइ तूं,
त इहो मसइलो पुछा करे अचां त हिन जो मसइलो छा हुयो। वधीक असां हिन कहाणी जो पार्ट ॿियो नंबर ॾींदासीं। सो ॿिए टुकड़े में तव्हां हिन सिंध सलामत चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटी खे लाज़मी हणिजो जीअं नेक्स्ट वीडियो तव्हां वटि जल्दी असांजो पुॼे। अस्सलाम वालेकुम, या अली मदद।